खबर शामिल कंदासीं कुंभ खां। कुंभ में चोरनि ऐं फुरनि जूं अलॻि अलॻि वारदातूं। ॿिनि ॾींहंनि अंदरि 4 मोटरसाइकिलूं फुरिजी वयूं। कुंभ पुलिस अघोर निंड सुतल मुतासिरीन जो एहतजाज। कुंभ थाणे जे हद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें मज़र मॉडल स्कूल जे शागिर्द सईद अहमद हुजण खां गुज़िरियल ॾींहुं फ़ौरन हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करे विया, जॾहिं त ॻोठ गुलबेग बंबरो मां रिटायर्ड पुलिस एहलकार जी नई गाॾी फुर थी वई। साॻे ॾींहुं ॻोठ बुढण चनण मां डॉक्टर कुर्बान चनण जे खांगी क्लिनिक मां UPS बैटरी ऐं दवाउनि सां भरियल थेलो खणी विया, जॾहिं त राति देर सां निजी TV कुंभ जे रिपोर्टर जे चाचे प्रोफेसर गुलाम रज़ा तुमरानी जे घर मां चाबी चोर मोटरसाइकिल काहे आसानी सां फरार थी विया। जॾहिं त मुतासिरीन मुनीर हुजण जी अॻवाणी में एहतजाज कंदे दाहींदे चयो त अगस्त महीने में असांजी मोटरसाइकिल फुरिजी वई हुई। SHO रुगो आसरा ॾींदो रहियो। असांजी ही ॿी मोटरसाइकिल फुरिजी वई आहे, पर SHO कुंभ जो को बि हाल कोन्हे को। SSP खैरपुर समेत वज़ीर बराए मुशीर ज़रायत मंज़ूर हुसैन वसाण, बैरिस्टर हालार खान वसाण, MPA मुनवर अली वसाण समेत वस वारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो, फुर थियल गाॾियूं वापसि करायूं वञनि। गॾोगॾु कुंभ थाणे ते ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। मां SHO कुंभ खे शौकत अली रिंद साहब खे 2 दफ़ा मंज़ूर साहब खां फ़ोन कराई आहे। मोहम्मद हसन 3-4 दफ़ा मोहम्मद हसन चयो त हुजण जनरल सेक्रेटरी आहे तालका कोट जी PPA जो। उन जे बावजूद बि SHO कुंभ अगली गाॾीअ जे लाइ आसरो ॾिनो, कुझु बि असांजो अञा ताईं न कयो अथई। 8 महीना उनखे गुज़री विया। वरी कल्ह ही मसइलो थियो आहे। हिन मसइले में बि चए थो मां कोशिशि कंदुमि। अञा ताईं 24 कलाक गुज़री विया। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे 2 गाॾियूं पंहिंजियूं मोटाए ॾिनियूं वञनि, असांजे हक़ इलाज ॾिनियूं वञनि। 2 गाॾियूं मोटाए ॾिनियूं वञनि, कार्रवाई करे। केर बि आहिनि उन्हनि खे पुलिस जो कमु आहे कार्रवाई करे। असां कंहिंसां बि फिटाए नथा सघूं। असां ग़रीब आहियूं।